हो तुझी मुझी जान इमरान खान हाणे सब भॼी वेंदा शैतान इमरान खान थींदा वॾेरा बि हैरान इमरान खान भॼी वेंदा सब शैतान इमरान खान हो तुझी मुझी जान इमरान खान भॼी वेंदा सब शैतान इमरान खान हो तुझी मुझी जान इमरान खान हाणे थींदी अवाम परेशान इमरान खान। अरे गुलाम नबी खैर ताई। हाँ बाबा खैर। तो अरे यार राजा की छा थी वो छो छा थियो तो राजा के राजा हाणे तो वने पियो। खुदा जी का मार पे न दीन से तो न रात पांच लई कलाम चंदो वते तो चरियो थियो अच्छा न बाबा राजा हाणे मुसा मिलियो ठीक ठाक थियो घर पियो वने यार मुसा रस्ते में मिलियो मां दिसी हैरान थियो मां सफा पागल थियो थी वनी संभाले से वनी चरियो त न यकीन कर भाजो खुदा के मन दा सब शैतान इमरान खान थींदी आवाम परेशान इमरान खान। अरे राजा खैर ता है छा थियो कुछ भी न थियो मां त ठीक ठाक लगो पिया छो अरे खुश नजर अचंदो पिड़े मंगनी कराई थी छा अबो असा जा एड़ा नसीब काथे भैया खुशी न करे तो इमरान खान अज ऐलान कयो चे मां पूरा 45 साल हुकूमत कंदुम या खुशी जी गाल या खुशी जी त गाल ना पर इन करे मां गाना चवा तो असा हाणे 3 सालन में एड़ा थिया कंगाल थिया परेशान थिया सफा ये पिंडा वतऊ था तो 45 सालन में असा जो केड़ो असर थींदो यार गाल मोतबर कई थी पोइनी में तू छो खुश आ अदा मां खुश न आया न खुशी जे पोयों चंदा न एक दुख जो राज हुंदो वो मां के दुख आ वो केड़ो राज आ वो राज इहो आ इमरान खान के 3 साल भी न थिया हुकूमत कई थई खबर थी पाण के अगे असा वट वडा वडा पिजोरा हुंदा हाणे असा वे सब विकणी छड्या तबाह थिया हाणे पंध घुमदा था वतऊ जेकॾहिं इहो 45 साल हुकूमत कंदो पोइ त असांजा अचण वारा बच्चा भी पिनदा। हाँ यार महंगाई वधी कई थे असा के अगे टिक्कियूं मिलदियूं खाइण का हाणे उहो भी एकड़ो वेलो था करन पिया हाणे उहे जेके टिक्कियूं ॾींदा उहे बि हाणे मानी नथा कनि न उहो भी एकड़ो वेलो करन था हाणे उहो तकिंदा त काॾो अचे मानी खाइण का यार उहे भी परेशान थिया आहिनि पोइ 45 सालनि में असांजो छा असर थींदो लुटेयो पाकिस्तान इमरान खान थींदी आवाम परेशान इमरान खान भॼी वेंदा सब शैतान इमरान खान।